अबा ओ अबा ॿ दफ़ा मोहबत कईमांव, हिकु दफ़ो छोकिरी सां बि कईमांव, ग़लति न सम्झजांव। हे जेको आहे नी हिकु दफ़ो सिंध सां कईमांव, सिंध सॻोरीअ सां। ॿियो दफ़ो जेको आहे मोरा सां, इहा जेका तव्हां वारी मासी न आहे मोरा, इन सां बि मोहबत कईमांव। अबा वॾी बेग़ैरत आहे, मूंखे जेको आहे सो धोखो ॾेई हली वई। मां चयोमांसि मोरा मूंसां शादी करे, शादी वरी ख़बर अथव कंहिंसां कई अथई? शादी वरी हाशिम हलवाई घिटीअ जो मोटू जेको थुल्हो बेसरो आहे नी, उन सां शादी करे वई। मां त ज़िंदगीअ मां बेज़ार थी वियुसि। निभागो पेड़े जहिड़ो आहे, मुंहिंजी जिलेबी जड़ी माईअ खे फासाए भॼी वियो। इहा मोरा अलाए काॾे हली वई आहे। लख रुपया ख़र्चु कयमि हिन निभागीअ ते, लखे रुपया ख़र्चु करे मां त माना ईअं सम्झो कंगाल थी वियुसि। पोइ मूंखे माण्हुनि ॿुधायो, चई चाचा बख़्शू, एतिरा पैसा जेकॾहिं तूं मोरा ते जेके ख़र्चु कया न, उन जा अधु पैसा बि तूं रुॻो माना रखे हा न, त अॼु तूं अमेरिका में वेठो हुजे हा। बसि अॼु हिन सां हिसाबु किताबु कयां थो, हिनखे घुरायां थो। मोरा ओ मोरा, पीउ जी रत पीती त निकिरी आहे ॿाहिरि। बख़्शू तूं हिन वक़्तु हिते? ख़ुदा जो वास्तो थी वापसि हलियो वञ। मां भला को पहिरियों दफ़ो आयो आहियां त तुंहिंजे घर। टेड़ी जलेबी ठाहिण वारे काणे हाशिम हलवाई जी निभागी ज़ाल, जलेबी त ठहंदी टेड़ी आहे, माण्हू सदिन को ईअं ई त ठाहींदा अचनि। जेका ग़लती वॾनि कई उहा असां बि कयूं। घणो मीटर न घुमाए मुंहिंजो, कम जी ॻाल्हि कर। मां स्कॉलरशिप खणी आयो आहियां। सॉरी, नॉट इंटरेस्टेड। इहा स्कॉलरशिप तमामु ज़रूरी आहे। असांजी सिंध सॻोरी जेका सूफ़ियुनि जी धरती आहे, उन ते हथियार वधी विया आहिनि। मां आशिक़ माण्हू आहियां मोरा, मूंखे इहा स्कॉलरशिप ॿुधाइणी आहे। स्कॉलरशिप जो हथियारनि सां कहिड़ो कमु कार? मूंखे तूं बेवकूफ़ सम्झो आहे। इहा जेका स्कॉलरशिप आहे न, इन जो नालो आहे यूथ चैंपियंस फॉर डिसआर्मामेंट। हिन में असल में जेके हथियार वथियार थींदा आहिनि न, जेके अॼुकल्ह ॾिसो असांजी सिंध में इलाही वधी विया आहिनि, उन्हनि जी माना हिकिड़ी ट्रेनिंग थींदी 2 हफ़्तनि जी। इहा थींदी जेनीवा, वीना, हिरोशिमा ऐं नागासाकी में। इन्हनि स्टूडेंट्स जेके शागिर्द आहिनि, उन्हनि जो कमु इहो हूंदो त पंहिंजे एरियाज़ वग़ैरह में अवेयरनेस खे ऐं हथियारनि जे घटिताई खे प्रमोट करिणो आहे, त जीअं असांजे अमन ऐं मोहबत पैदा थी सघे। तुंहिंजी मुंहिंजी जेका असां यारी न हली सघी, छो जो असां वटि उन महिल जहिड़ा झटा खोड़ हूंदा हुआ, न त अॼु तूं मुंहिंजी जेको आहे सो MPA हुजे हा। पोइ हिन में 3 रिकमेंडेशन लेटर खपनि। हिकु जेको आहे सो ट्रांसक्रिप्ट, जेके रीसेंट माना सफ़ा वेझाइण वारा आहिनि ट्रांसक्रिप्ट। उन खां पोइ हिन में स्टूडेंट जेके इंटरनेशनल रिलेशन जा फिल्म, आर्ट, विजुअल आर्ट, डांस, म्यूज़िक वग़ैरह वारा आहिनि, उन्हनि खे या ॿिया जेके बि थियनि था उन्हनि खे अप्लाई करे सघनि था उहे। ऐं उन्हनि जी उमिरि जेका आहे सो 18 खां 24 सालनि जे विच में हुजे, इहा शर्त अथई। पोइ पंहिंजे भाणेज न भाणेजियुनि खे ॿुधाए मोरा त हीअ स्कॉलरशिप आहे जेका चङी आहे, माना अमन पसंदि आहे। हिन में वञो, हिन में आइल्स वग़ैरह कुझु बि रिक्वायर कोन्हे। ऐं तोखे लिंक ॾियां थो मां, मथां डिस्क्रिप्शन में हणिजा आहिनि, जाम यूट्यूब ते बि डिस्क्रिमिनेशन में हणिजा आहिनि। ऐं फ्लुएंसी इन इंग्लिश हुजे, माना इंग्लिश थोरी घणी चङड़ी हुजे। बाक़ी ॿियो ख़ैरु आहे, 3 रिकमेंडेशन लेटर जेके आहिनि से उहे हुजनि। बाक़ी इहो माना स्कॉलरशिप पोइ तुंहिंजा भाणे जा अवेल करनि त न, ईअं वाह वाह जो कमु थी वेंदो। अब ॿुध वञी, स्कॉलरशिप आई आहे, बसि पोइ अप्लाई कयो, वधीक रिक्वायरमेंट बि न आहे। पोइ बसि इहो जेको आहे सो इनशाला वधीक कमेंट सेक्शन में मूंखे ॿुधाइजो त तव्हांखे मुश्किल त नथी अचे पई। बसि पोइ हिन में अप्लाई कयो, मां सदकू